नाज़रीन, ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अव्हां ताईं ख़बर पहुचायूं पिया। बदीन खां अल्ताफ़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ बदीन जमायत लवारी शरीफ़ जे मरकज़ी क़यादत जी हिकु अहम गॾिजाणी लवारी शरीफ़ में पीर आफ लवारी शरीफ़ पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जी औताक ते मुनक़िद थी। गॾिजाणी जी सदारत मरकज़ी सदर कादिर बख्श बुगटी कई, जॾहिं त कार्रवाई मरकज़ी जनरल सेक्रेटरी अब्दुल्ला जोनी जो हलाई। गॾिजाणी दौरान मुख़्तलिफ़ तनज़ीमी मामलनि ते गौर वीचार कयो वियो, पर ख़ासि तौर ते दरगाह शरीफ़ जे बानी हज़रत सुल्तान औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान क़दस सरा जे सालियाना उर्स मुबारक जी तक़रीबात बाबति तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। अॻवाननि उर्स जे इंतज़ामनि, सिक्योरिटी, महिमाननि जी रहाइश ऐं अक़ीदतमंदनि लाइ सहूलियतनि खे बहितर बणाइण बाबति अहम फ़ैसिला कया विया। मरकज़ी क़यादत उन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त उर्स मुबारक दौरान ईंदड़ ज़ाइरीन खे वधि खां वधि सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि ऐं तक़रीबूं रूहानी जज़्बे सां भरपूर मुनज़िम तरीक़े सां मुनक़िद कयूं वञनि। गॾिजाणी में इन अज़म जो इज़हार पिणु कयो वियो त लवारी शरीफ़ जे रवायतनि खे बरक़रार रखंदे उर्स खे शानदार नमूने सां मल्हाइण लाइ समूरा वसीला बिरोकार आंदा वेंदा। गॾिजाणी में अब्दुल रहमान बलोच, मैनेजर पीर आफ लवारी शरीफ़ फॉर पॉलिटिकल ऐं सोशल फेयर सां मुहबत मामलनि ते ॻाल्हियूं थियूं। गॾिजाणी जी पुॼाणी दरगाह शरीफ़ जी दस्तूरी दुआ कई वई।